अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां असद कुरैशी तव्हांजो पंहिंजो। तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं तव्हांजे भले लाइ। हीअ जेका तव्हां सीडी ॾिसो था न, सा अच्छी सीडी आहे। ऐं हीअ जेका सीडी तव्हां ॾिसो था, इहा आहे साई, नकली, ग़ैर मयानी। हीअ जॾहिं तव्हांजे सीडी प्लेयर में वेंदी न, हुनजे लेंस खे ख़राबु कंदी। सस्ती त आहे पर तव्हांजे लाइ नुक़सानदेह आहे। हीअ अच्छी सीडी आहे, इहा मयारी आहे, तव्हांजे सीडी प्लेयर खे बि ख़राबु न कंदी ऐं तव्हांजे अखियुनि खे बि ख़राबु न कंदी। हे साई आहे, इन जी जेके अंदरों शुआऊं निकिरंदियूं, थी सघे थो तव्हांजे अखियुनि जे लेंस खे बि ख़राबु करे। हीअ अच्छी सीडी KTN, कशिश ऐं किंग वीडियो जी आहे। इन खे ख़रीद कयो। या मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, मूंसां साथ ॾियो ऐं मदद कयो त जीअं असांजो कारोबार बि वधे ऐं हीअ जेके नकली माण्हू ग़ैर क़ानूनी कमु कनि था, इन्हनि जी कुझु रोक थी वञे। जेकॾहिं मूंखे पंहिंजो सम्झो था त मुंहिंजी अपील तव्हां ज़रूरु कंदो, हुनखे क़बूल बि कंदो। सदाईं गॾु, सिंध सलामत, साथ सलामत। ख़ुदा रख ले शर्म करम। लगे थो त काणा मूं तोखे किथे ॾिठो आहे। दिल तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे थोरो हुजे। वञी दुनिया खे ॿुधा, तुंहिंजी अवां मुंहिंजो तूं सदा। अरमान सभु अॼु पूरा थी वे। नौकर पैसा सिंधी जान छॾण वारा कोन अथई। तुझी दिल कटे कुत्तन ये नहीं सके। मतलब इहो सोहणो ठाहे दींदे बदन कर हमा तुंहिंजो रुगो मुंहिंजी दिल ठार तोखे कंदुसि शाहूकार कम करे कॾहिं खार। ये मेरा बॉयफ्रेंड है। बॉयफ्रेंड पहलवान भाई मानू दे तू। सफाई टिथी रानी है, दिल पिया खेती है, कोका मार टंक छुड़ा। जिस थाली में खाते हो उनमें तो टुकड़ों कर।
धिंगाणा शेर अर्ज करे थमदा वाह 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 अरे वाह अरे वाह 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 जो शेरा चुप अना शेर खड़े हुई को दम वाह वाह भाई हम उठे जी दो करी जा अरे ओ माता हिकड़ी लेन पढ़ण में अध कलाक तो लगाए जे सॼो शेर पढ़ंदे त रात थींदी मूं कहिड़ो तुंहिंजो न कयो अरू अरे काथे हो निकलो बाहर कमीना अरे तांगे कौन निकरंदो कमीनो निकलो अटकल सीधी बुधवात डाठो शेरो शारी तो करी ओ बोला मोचे हुस्न ते कुछ शेर लिखो दे हां एड़ो एड़ो कूड़ कोन हण तुस मेरे में सुनो ना बुधा मेरे लाने प्यार थी बस वॾा बस इनखे इहो ॾंडो वणंदे अलाह जो कसम सफ़ा मरी इन तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे अरे हेॾे तव्हांजी दुश्मनी मूंसां ही न मुंहिंजी बुढड़ी मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो ॿुधा ॿुधाए रे मुंहिंजी बुढड़ी मां किथे आहे ॿुधाए रे खोबला बस भरण लाइ तयार थी वञ जुमे खे कहिड़ो जवाब ॾींदुसि हुनजे भंग जो ॾंडो खणी ॿुधा वरू तेरो मुंहिंजो धिंगाणो यार आहे तेरो मुंहिंजो तूं आहे ॿुधा मां तुंहिंजी यारी ते शक करे सघां थो ॿुधा रे मूंखे ख़बर कान्हे ख़ुदा जो कसम आहे अरे एतिरो टेम वठंदे निभागा साहब आयो थई रमू वठीसीं न डचो करे छॾियो आहे असांजे लाइ रोज़ रोज़ मुंहिंजो घोड़ो कायो थो वञे न छॾिजांइ तरी कुटे कुटे साणो करीस न छॾीस न छॾीस वठी अरे रमू छा कयो न छॾींदो छा रमू तो परा घोड़ो छो कायो आहे नाना मैं तेरे मोटियां ते एक फुल्लां दी कतार वेखना चाहता हूं जालिमा एक ही कर देते रमू धिंगाणा जल्दी कार चढ़ियो अरे छॾियो रे मुश्किल छॾियो हलो थां ते हलो हलो बाबा मणी अता कड़ी कंदा हूं कदई वरी जुनून थी वेंदो आहे पंहिंजा मट दड़ा
मूंखे पहिरियों पटो ॾे टोपी ॾे ऐं 50 रुपया ख़र्ची जो पासे इहो ॾे बाबा मेले ते ईंदो साथ खण मिलई थो सोन खणी आयो साहे मारे थी वठ पंहिंजो पटको 50 रुपया ख़र्ची साहब हिकिड़ो 50 रुपया जी सिर्फ 50 रुपया मां ॾियां अरे बाबा उधारो था वठी तोखे 5-4 सुबुह करींदासीं लागी था चेक लॻे वञो हाणे तकिड़ो 100 रुपया आहे अॼु छा ॿार पाड़े जो 50 रुपया वरी को ॿिए चकर वठां मूंखे तव्हांजी ख़बर आहे मट ख़राब भैंसिया हो मूंखे 100 ॾींदो हल ठीकु आहे 500 कढंदो तव्हां हिन बाज़ार में घणो हराम जो खातो आहे वटि 50 रुपया वरी एडवांस अथई वरी इहो कहिड़ो खुल में खड़ो कयो अथव ही कहिड़ी मुसीबत आहे मूंखे सम्झायो त सही वरी इहा पुलिस वरी इहो छा मसालो आहे अरे भींडा लेटिन ये कोन छड़ी ॾिसो अरे पाड़े जो जीअण त आराम कयो अथव पर मसलो इहो आहे त हाणे तव्हांखे छा कयां ॾोकड़ किरायो पुलिस वारा इन टिनी खे वठी वञो दादा बीह चाचा की नाटो शाटो वांगुर घुमण हुमण कुझु नथो ॿुधां मूंखे किरायो ॾोकड़ अरे चाचा वाह किरायो तोखे ख़बर आहे मां 5 महीननि जो तुंहिंजे लाइ किरायो हथु करे रखियो आहे तुंहिंजो किरायो 5000 मूं 7000 करे रखियो आहे भली मूंखे ॿधरा पोइ किरायो वरी आंठो मिलंदी चाचा वठी हलो न हाणे वञो ठीकु आहे वञो चाचा शहज़ादा मूंखे जे सदाई जो पुफीअ जो पुटु वञे हा भींडा छा आहे मां अची वियो आहियां सूबेदार समझी ॻाल्हि मुंहिंजी न ॾोकड़ हलो ठीकु आहे हाणे तूं भली हल मुंहिंजो कमु थी वेंदो ॾोकड़ किरायो हा तूं हल छा थियो रमू चाचे भींडे खे छा चई चाचे भींडे खे चयोमि अहिड़ो मखण मखियो त मां चाचे भींडे खे चयो आहे मासी सपूरा वटि 5 महीननि जी मसवाड़ रखी आहे हेॾो वॾो कूड़ हा ॾोकड़ किरायो कूड़ सरासर कूड़ भला तुंहिंजी मर्ज़ी वरी ठगी छा मां छा सम्झा ठगी ॾोकड़ अरे किरायो ॾोकड़ ठगी न ॾोकड़ किरायो चाचा हिन में छा अथई बाबा मां तोखे थो ॿुधायां तूं ग़रीब माण्हू लॻी थो हिन सोना असली मां सोनारो आहियां पर सूरत लॻी पई आहे दुनिया अलाए किथे पुॼी पई आहे माण्हू बाहियूं ॿारे ॾिनियूं जेकॾहिं कंहिं कार में वेंदुसि त फुरिजी वेंदुसि इन करे मां तोसां पियो वञा शरीफ़नि जा सर्टिफिकेट मंटो ॿार पैसा अलाए काॾे गुम थी पीउ बि थकिजी पिया रिंगाणो औरते अचे तूं पंहिंजी कारवाई त करे वठ न पीछे आस्ते हट जा छा थी पियो हेॾी बला ऐं सनड़े जी पटड़े खे मारे पतो चाचा वञ हुनजी जान बचा चाचा वञ बाबा तूं माण्हू वॾा ज़ालिम आहिनि बाबा मां मंडो माण्हू कीअं हुनजी जान बचायां तूं वञ बाबा हूं तो इसको भाउ अरे बाबा भाउ हुजेसि त ईअं मारेसि बाबा हिन मुंहिंजो सामान जी पारत थई तूं शरीफ़ माण्हू थो लॻी न चाचा न बाबा पंहिंजो सामान खणी बाबा तूं शरीफ़ माण्हू थो लॻी मां इजो
बाबा चौथो मारी गई बखे चाचा आहे गरीबा चाचा हे घर में चोरी थो करे हे ज्वारी मांगवा बाबा तो सपा मिस्कीन तो लगे हीरो निया न बाबा न मार चाचा तू शिकल मारसी कोन थो तो नंढड़न बारन जा पैसा चोरायो बाबा तो सपा गरीबा मिस्कीन बाबा तो के मुंह में गरीब तो लगी ना है गरीब चाचा गुंडो तो तू तो लगी बाबा गुंडो तो लगा बाबा तो मां बाप वाली गुंडो तो लगा बट बट मां के छदीस छदीस तुझी पुफियो पुटा जो छदीस न वञी चाचा न वञी उनके पता अबा बाबू तो काढो अबा छॾो अबा छॾो अबा काॾे न पीर अबा काॾे न पीर अबा हां साईं काॾे में चाचा काॾे में मुंहिंजो सोन अरे चाचा तोट में सोन किथा आयो सोनारो तो लगी तू पाण चोर तो लगी बाबा मुंहिंजो सभु कुझु खयो थो वणे माण्हू मरे बोले अभी दे अबा छॾो चाचा अरे तुझी मेहरबानी जो तुम छॾो सोन की चाचा ना मूंखे अचायो नहीं हली तक अरे बोतल था प्यारी बोतल खपे हमारी माली का खरा बाबा मुंहिंजो सोन कौन से तू कटारी होटल से माली का खरा अरे बाबा मुंहिंजो सोन आने वाला ए गाड़ी वाला हेने अरे हेने ये बात बता के छड़ाने हो अरे बाबा मुंहिंजो सोन अरे बोला छड़ी सुबह ने भज जान चला तो बरी का अच्छी बनी सुनाने में थे नंदी पांची पान में आपलानी भज नन खपड़न में जेका छोकरी दिसदी आशिक दी हां ला ला आशिक कोकी अखु गड़ी है अखु विंडो 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 अच्चू विंडो खजोई किरायो डो कर साहब चाहे मां सुबुह जो दंदण न कंदो आहियां रुगो गुरड़ी कंदो आहियां डॉक्टर छॾियो आहे दंदण हारे बुढ़ा विंडो तू ही भींडो मां तोखे भींडी थी लॻा अरे मां भींडो खान आहियां भींडी अरे बुढ़ा रमू ऐं उनजा दोस्त हिते रहंदा आहिनि छा हिते रहंदा आहिनि पर साहब ख़ैर त आहे उहे टई हिकु सोनारे खां फुर करे भॻा आहिनि फुर 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 बाक़ी कम इहो रहियल न साहब जॾहिं पाया मां तोखे ॿुधाईंदुसि इतला ॾिजां ज़रूरी मूंखे तुंहिंजो सूट जो कसम आहे इन वर्दी जो कसम आहे फूलनि जो कसम आहे नौकर पैसा नहीं तो पेड़ जो सिपाही हेलो केडी सर पैसा साला ॾियो वारा पैसा जे अरे सब भेजे नथी जो आना है कोट बाचा रुको बाची है अरे किल किल न कर तू ही कम वाले ने मोहरे वाली भाषा आ सही छा वठा मुझे बुधा तू ठीक है तूड़े बुधा हेलो फूल जो हला बी दर्स अरे रे भाग लायो
छेड़ो बाग अरे पंहिंजो दिमाग़ ॾाढो हेठि मां बि चवां सवेल खाटी बुज़ुर्ग हाराया परे थोरो थी हलाण जे केॾी से निकी बस सुनिया थी झलियो था हाराण वारनि खे तव्हां कॾहिं चाह बि प्यारी आहे रांधो मोतड़ा हणी कढंदा हूंदनि सही तो सही मां सम्झी वियुसि धिंगाणा जे हिन वीचारनि खे 200 रुपया सुबुह खां वठी बीठा आहिनि बुख बि ॾाढी लॻी हूंदनि वॾा 200 रुपया वधीक न आहिनि अरे तेरा दुआ कंदा त असां खटींदासीं रुगो रमू चर्चा त ॾाढा भला थो करी पर इहा तोखे ख़बर आहे त असां अध था पाए वारूं आहियूं हे न तई हिन वीचारे कशी वॾा इहे बि रखां 200 लॻे थो न 200 कोन था खपनि बख्शू भंग पीती थी चा बाबा मां सोनारे खे थके आयो आहियां रमो कोई हितां रस्तो बि कोन मिलंदई असां बि पोइ ईअं घुट हणी निकिरंदासीं हाणे कीअं थींदा आओ वॾा आओ
मां पंहिंजे रूहानी उस्तादनि खां पुछां त तव्हांखे मां बाठा हणा या न हणा। कुरैशी साहब ऐं राही साहब, हाजी साहब, मां हिननि खे बाठा हणा या न हणा? हाजी साहब चए थो हिननि खे बूट हण। हाणे तव्हांखे बूट लॻंदा। मता कोनी सी कसम मां जो न हटे बाबा मारू तो पती दो बाबा ने सब लगे जवाब दो तो यार गुल्लू दादा के पैसा मोटाए जो ए जिस बाबू है। अरे बरू दीवाना पेर ट्रायो मार पे वट जा रही थी भाई एक खेड़ो खून खुल्लम खड़ो कयो दई पुलिस बदी नहीं सारा खेद थी नहीं न त इन जा खुंडा मारे चली भला तहांजी मर्जी। तमो तो गुल्लू के मारे सुठो कोन कयो आहे। शायद तो के टाइगर के ताकत की खबर ही काने का। तू जरूर मरते रमो, जरूर मरते। आदा गुल्लू चौथो सा अरे गुल्लू मरी ओड़े भाई बताती हूँ। अरे पिसो आम खिला था बच्चा चला। अरे इडियट चुंडी केड़ी थाते वटी हाय जानिया चुंडी केड़ी थाते वटी हाय जानिया जे तू जान मेरी कटी हाय जानिया ते पिंड तो रजाई लथ गई
लथ गई, मैं ठर गई, हाय मर गई, मैं ठर गई, हाय मर गई। उसने दी गर्मी नाल बेसर गर्म सी कीता गर्म सी कीता उसने दी गर्मी नाल बेसर गर्म सी कीता गर्म सी कीता सीता होया बाज फेर भी ना बड़ा मोड़िया जिथों चाया मैनू शीशे वांगू तोड़िया ते पिंड तो रजाई लथ गई ते पिंड तो रजाई लथ गई मैं ठर गई हाय मर गई मैं ठर गई हाय मर गई ढूंढी तेरी थाके बड़ी हाय जानिया तू जान मेरी गड्डी हाय जानिया ते पिंड तो रजाई लथ गई ते पिंड तो रजाई लथ गई मैं ठर गई हाय मर अरे रमू अरे हिते अचण जो फ़ाइदो कहिड़ो यार तूं असांखे माराईंदे ख़बर बस हेॾो सारो खून थी पियो आहे हिन कपिड़नि में हलूं त वाट ते पकड़िजी पऊं पुलिस माण्हू ॿियो टियो हिते आया आहियूं कपिड़ा वपिड़ा मटाया आहिनि कंहिंखे ख़बर कान पवंदी आहे पर ॿुध वरू किथे आहे वरू त इहो तूं फथा छो याती मां बोतलनि मां जेरिया अवेर गाड़ी हाथों पे हाथ हिस्सो ही कोन था असांखे पंहिंजो टेंशन तूं रुगो फाथो पे किथे माराईंदे किथे तूं असांखे ज़लील कराईंदे तो अड़के ओ रामू रामू किरायो डॉक्टर रामू बढ़िया पैसा उन्हें भी कहीं तो जुट ओ रामू रामू कड़ा किरायो ओ रामू रोई जान छड़ायो रोई भी हमा पुलिस के फोन तो कया रोई जान छड़ाया था अकबर साहब मुझे दोस्त थे राजा थाने ते चन्नू साहब ने केरिंग तो कया रोई जान ना छड़ायो तू भली पुलिस वाले के गुरा असा जो दोस्त मरी हुआ तो के पुलिस वाले जी लगी पिया पुलिस वाला आया असा चना से सजे दोस्त ने खून केवा मां फोन न तो कया साईं हलो साईं राग तू न किरायो घुरिया न असा जो दोस्त मरी वने मरी मरू मुझो यारो मुखे फुल पे वठी दो एकड़ा तो मैं बकरी नुई मुखे ने जो खीर प्यारी अरे बहू न पर रहू वाह राडो भलो मुझो यारो किए मुआ अरे ता बीड़ा वेसर जी बीमारी है कैंसर चाचा वेसर छंछर चाचा वेसर
सासर चाचा बेसर 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 वेसर में मारो मरो तो आजा हाँ साकर मिस्री से अरे अब्बा साकर साबा इन जो बात पटियो पियो परियो सिराडा इन पंजे पी के पे तो सद करे मोरे रे अदा अरे साजा कुदर मरी रात कोन नासू इन लूसी जे मथा मारो अरे रम्बू अरे के जे आदरे तो लगी वजी सब्जी मार्केट में पांच के जा टुकड़ा करिए जदा पजे यार के उनने विजी पूरू रे अरे तारो ना बा माजे खपन जो बंदोबस्त मां कया तो वठो वजे वो वरू जो आवाज हो सा चाचा वरू दोस्तो मुझो मुखा निकरियो वरू जो आवाज मेरी लगे पियो अरे वाह अरे मुझो यार हो डॉक्टर ने गद मोरे विदासी अब्बा चाचा बुआ साहब डॉक्टर चाचा अरे बका गद गद आजा चाचा तू न कर बंदोबस्त तू को धिंगाणे के जे पाणे बंदोबस्त कंदो तू बड़ो मुर्स काथे धिक्का खाइंदो तने पैसा जा चाचा 1000 जो चाचा अगरबत्ती जा बजे पैसा ये अगरबत्ती जा चाचा खड खोटराणी कबर खोटराणी जा पैसा रोइन मुझे लाए 1000 करे तेरे जन गोश्त ढकियो पियो चाचा कांत पेजी ठीक देला बजे पैसा असल छा मुझे बाबे जी शादी आ चार को रोकर ना था मुझे चाचा जा हिकड़ो ठिकाना हल्के तो के मां सामान खणाए चा बाबा घणो काटू देखियो वरू था चाचो वेठो आ चाचा न मां वेठो या बा चाचो का लाश खाइंदो आ मां वे आ वणो पनो ए मुझो यारो पग मत यारो आदा तने ही जाए मेरा आयो मास ए दिल पर यारो अरे दा मुझो यार रे वरी मां बोड सांस अरे चा अरे बड़ी मुसाफिरात करना किरायो टोकर किरायो सेठ साहब भला सीमा साहिबा जेका सिंधी पे ॻाल्हाईंदी आहे रुॻो अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी आहे बाबा पुट नज़रू ॿारनि मुल्कनि में रही आ अंग्रेज़ी ऐं उर्दू ॻाल्हाईंदी आ पर सिंधी बि सम्झे थी सॼी माना असां भली सिंधी में ॻाल्हायूंसि न हा बिल्कुलु इज़त सां हा असां ॻाल्हाईंदासीं सिंधी में इज़त सां अचे हा बाबा हूं बि तुंहिंजी वॾी इज़त आहे को घटि आंच हल सेठ कितनी गर्मी है यहाँ पर। हाँ पुत्र गर्मी तो है पर आस्ते आस्ते सब कुछ ठीक थी वेंदो। ठीक है अंकल, फिलहाल मुझे रेस्ट की जरूरत है। हाँ बाबा तू रेस्ट अली घर कर। अच्छा 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 बाबा अच्छा
रेस्ट थी करे मैडम इन में सुरोट आला फीट विझी आई आहे ॿाहिरि मुल्क जा लाइ छा हिते रेस्ट कंदी 16 कलाक लाइट ही कोने रेस्ट कंदी इज्जत सां ॾिसूं सां रेस्ट कीअं थी करे साहब हिते हर भर का इंतजार कर हिकड़ी जा है उते ईंदा ईंदा जरूर अरे वो पेरा ॿुधाई हा न हां कलाक थी वियो आहे हिते घुमी घुमी इंतजार करे करे असां थकिजी पिया आहियूं हा ॿुधा किथे ईंदा साहब मुकाम अगे पो मरंदा तो उते ही पूरबा न अरे वाह जी ॻाल्हि कई अथई अरे ॿुधा त सही तोखे भर्ती कंहिं कयोड़े बस तव्हां जन महिरबानी चुप कर इहो ॾंद तो कढी ॾंद भंजी छॾींदो साईं अरे ये रमुई घर वाला ये इंजा हाँ संजय अरे मारा भाई को रिश्ती छा थोड़े भाई अरे हेडे अरे मुखे छड़े मार कोई हुन के पकड़ मान धोन आया बाता मुझी नकल बदो करी अरे हाँ बाता अगर तू बातों पे मंडे की नकल बदो करी नकल खोला तो गया हो पर जी भैया हेलो तेज बोली जरा चल अरे हल्दी ले सिताई मुली इशर कोई लिया पूरी पपावा सी इन मंडी पूरी पापा जा पुत्र सिपाही मुरली आड़ी आड़ी इधर इतना ही होगा मैं किथे आया हूँ अयो इतने घोड़ा टुकना है ना के बड़े मानू जो है फार्म हाउस थी फार्म वो इतने वो चौकीदार हो तो बंदूक कहानी को गुंगुड़ो करे हुए जब वो चौकीदार के करो सुन खायो था मुझे चौकीदार था के गोली में तो करे बे थक जी पे हम तो सोचने दे हो पर जी पियो निकाला चक्कर साथ गंदी दे चक्कर साथ गंदे रम तो थे रम यार भूख लगी आ अरे हेडे पेटी कौन तो भरजी सजी वाट ट्रेन में चल तो आयो हुई बता यार तो के भूख लगी हुंदी होने लग गया मुझे भूख मामू मुझे भूख कहाँ लगी रे नहीं मुझे कहाँ लगी भूख पक्का दे ना मुझे पर सर्दी लगी पया ठीक है यार हाजी मर्जी शुक्र तो माँ तो ट्रेन में चुराया
लगी अरे ताने जवाब के मुखे का लगी डैडी असा के भूख है ना थोड़ी भेड़े के खोना लगी होती बेटे कर खाना अरे छो जाओ पता नहीं क्या को दे अंकल अब क्या होगा? मैं तो और किसी को चाहती हूँ। वो तो ठीक है बाबा, पर तू जेके चाही थी उन्हीं सां राब्तो ही न तो थे। ही जायदाद बिन 3 ॾींहनि खां पोइ कंहिं न कंहिं ट्रस्ट जे हवाले थी वेंदी। पिणे जी वसियत थियल आहे त मुंहिंजी धीउ जॾहिं जवान थिए 2 सालनि जे अंदरि शादी न करे त पोइ इहा सॼी मिल्कियत कंहिं ट्रस्ट जे हवाले कई वेंदी। पता नहीं इस इडियट को भी क्या हुआ है। वैसे तो बार बार फोन करता था। पुट पोइ उनजे यार दोस्त सां राब्तो कर बाबा। सबसे बात की है पर किसी को कुछ पता नहीं। एक तरकीब आहे जे तू मनी क्या? असां को अहिड़ो माण्हू ॾिसूं जेको कुझु ॾींहं लाइ तोसां शादी करे। वाह साहब वाह, सिंधी ये जान छॾण वारा कोन अथई। हा हा, जेकर कुझु ॾींहनि में उहो पाण मरण वारो हुजे त पोइ मतलब? मतलब त असां अहिड़ो माण्हू ॾिसंदासीं जेको बीमार हुजे ऐं 2-3 ॾींहनि जे अंदरि मरी वञे। पर ऐसा आदमी मिलेगा कहाँ पे? बाबा तू परेशान न थी, उन्हीं जो भी बंदोबस्त कयूं था। अरे मानी जे आसरे अजी अस्पताल में दाखिल थिया। अस्पताल जूं ॿ नंबर सुयूं हणाए मुंहिंजा डोराई सुॼी यार। मानी केॾी महिल की मूंखे बुख लॻी आहे। खोड़ मानी इजो आई। अरे रे मूंखे गोली त करा। हाय तो जो पानी भाई कोन खाईंदो यार। गोली करे न पानी खाएंगे ना। हाँ पानी तो के खाइणी को दे जो पानी में लूणा आई भाजी में जो मिर्चन आई तो के बिलड खराम आए मानी अदा मानी मा खावा ना ना ये तू न खा इनले बात करो कोई कारण मिर्चन में सही। हाँ करो होस्ट सांगे तो बिरिया अदा ये जे तैयार है तो केडी पर खड़ी दे ने भाग दम को पक्का मारे चवा मार करे ये खणिया तो मन खा यार आहे असां न पर साइड होटल दे पैसा ना तो नहीं बची जो असां के करी करे अरे यार रमू खाई दो वहां पे दोस्त है गिरी रो ना हां पत्थर ही खा रहा हो वाह मर की जा ट्रिगर हाँ असां अस्पताल पहुची विया आहियूं। ख़बर पई आहे त टई हिते आहिनि। हा हा मुंहिंजा नाला बि यादि आहिनि ऐं उनजा चेहरा बि ऐं इन टिनी जी क़ब्र असां हिते ई ठाहींदासीं। भाई तू कॾहिं खां आई आहीं? असां लाश ॾिसंदासीं। असांजा मर्द पर्देदार मूं ॾिसण कोन ॾींदीसां। पर्देदार मर्द आहिनि और तूं असां मूं ॾिसंदासीं। करे छा थी? मूं ॾिसण कोन ॾींदीसां। छो थी? मुश्किल वारा हाणे जाता जा ढेरी वारा जाता जो फिर हो वञे निकर पिछड़ा अगर बदी दिखा रे बुका पिछड़ बीमारी दर खोल हां आ गया।
मुझे भाजे कातरन के सुञाणो था ने? हाँ टाइगर, उन्हें शिकल असा के अभी तक याद आ। तो बस मुझे भाजो कातल खपे, टाइगर जो दुश्मन खपे। रमजान और रमू तू ही पुट। हाँ भी ना भी क्या मतलब? दी ये थोड़ा डिनर असा की एड़ो मरीज खपे जो को बिन ॾींहनि जो मेहमान हुजे। वो असा जी छोकरी से शादी कंदो ऐं बिन ॾींहनि में लख रुपयो ॾींदासीं। चाचा बड़ी है चाचा। अरे डेढ़ डी बुझदा कोन रहो, थोड़ा पैसा तो वधा। 1.5 लाख रुपया यो तो खोड़ा ना। पैसा वधा ठीक है वधाया तो 2 लाख रुपया बता अच्छा इन खनमा रुपए हट कोन थींदी। अंकल कोई और देख लेते हैं, ये तो पागल लगते हैं। दी चरियाई तो फलान हम तो तुझी जल्दी जान छुट्टी हुई। ए एकड़े दी जो मेहमान को ने 1.5 दी हली सके तो। मगर इसको बीमारी कौन सी है? अरे बाबा हिकड़ी बीमारी है इसको, सिला खंग कैंसर काली खांसी टीबी एक बीमारी हो तो बताए ना। पर इसको इतनी बीमारी कहाँ से लगी? खराब एकदम साहबा असल में ये शराब नहीं कबाब कबाब के जो ॾाढो खाई दो इन करे न जो चलो ठीक है, पैक करो। ठीक वाह करो केक पिज़्ज़ा जो मुझे पैक कर। अच्छा अंकल ठीक है, चले। हां भली हलो पर गाल तो बनी है ना। बस सही है। हलो हलो आवाज निकाल का तो शुरू कयूं। हां ओली साहब जल्दी निकाह पढ़ो से वरी रजे जनाजी दिमाग में मनानी तब जल्दी धरनो बीमारी की भागा अने शाम ताईं जेरो आहे। धिंगाणा अरे वरु बाबा एडो जज्बाती न थियो। मौलवी साहब बाबा तव्हां खे अलाह तो। हां सही हां हां पुत्र तू सचे दिल सां हिन सां निकाह करण शादी करण कबूल कयो। वादा करो। बिस्मिल्लाह ला यमीन ला यमीन ला इलाहा इल्लल्लाह। तमाम मुबारक खैर मुबारक सही। हां होश में बाबा हाने असां खे इजाज़त। माशाअल्लाह अल्लाह से खुश खबर। हां बेटा अल्लाह से वॾी हयाती ॾिनी, तुंहिंजूं मुरादूं पूरी कंदी। बाबा अल्लाह से तोखे बि ख़ुशि कंदो पंहिंजे वर सां। ख़ुदा हाफ़िज़। रमन पुत्र मुबारक थई। खेर मुबारक। रमन पुत्र होश मर गया? अच्छा ये मर गया क्या? छो मरा? मुझे अख लगी वही। मैं शाम तक जिंदा हूँ, तुम बातियों में ऐसे ही मर जाऊं। अल्लाह साईं ने मुझको शाम तक हयाती दी है। तुम क्या बोलती हो कि मैं एडवांस में मरी वञा?
मरई बेदा आंगूठा सफाई टिथी रानी है दिल पिया खेती है कोका मार टंग छुड़ा पीछे पिया देखा केड़ी बोर शादिया जा कसियों मरी वियो नको दुल्ह नको राग रूप घणा ॾींहं थिया खुशी जो टेम को फेर कर को मज़ो थे अरे दिमाना को कर फेर बेर हथियार खां सवा फायरिंग कंदो कीअं ही चरियो थियो आहे छा इज़त सां वॾा हथियार दाए लॻे थो कट छड़ी हो अंकल इसको तो 2 दिन में मरना था पर इसको तो 15 दिन हो गए अभी तक क्यों नहीं मरा पर तो मैं क्यों मरूं मरे न मुझा दुश्मन 15 दिन क्या मैं 50 साल और जियंदुस अन्या त में अपने 2 यतीम दोस्तों जी शादी कराईंदुस फिर भी मेरा जीण मरण अल्लाह जे हथ में आ तो खे केड़ी तकड़ा तुम यहाँ पर क्या कर रहे हो मैं जंग जो ख्याल करने में होस ख्याल तुम वहाँ पर क्या चौकीदार हो नहीं मैं सुबह को बनी को भाण जण में तो अरे चाचा तू को बात समझाई छदनी के पुट रमू घर में एडो वडो वॉशरूम आ बबन पर तू बाहर छो तो वनी अरे वाड़े चाचा वा जेको खुलियल में मजो आ वो न भगल कुर्सी में किथे आ बाबा यो तो ता जो वॉशरूम एडो तो साफ उते तो गंद करण जी दिल्ली गान चवे लोड़े हलो तहां और किथे रह जी आओ अरे हलो जल्दी हलो भला तुझी चाचा मर्जी अंकल ये खुद नहीं मरेगा इसको मरवाना पड़ेगा बॉस ये मानो जी सोपारी मिली उन्हें मानो जो कम कॾहिं तमाम कंदा बस ये भी खामोश छो आयो वक्त जो इंतजार आ वक्त ते सब कुछ थींदो अरे वजना सिंह खामोश बॉस रमू न रमू रमू ओखे याद आ न यो खमू रमू यो सागोई बाकी हुन जो याद ही नालो जेका या नखे मारण जी सुपारी बस सीमा यस सीमा अच्छा इसु रमू के बॉस जूता न पायो खबर पड़े तो पेर में नजर लो अच्छा इहो सोनो ठाहे दींदे पतनो कर हम तुझो किए इहो सोनो ठाहे दींदे इहो जेको वने थो इहो सोनो ठाहे दींदे पतनो कर हम तुझो इहो सोनो ठाहे दींदे पतनो कर हम तुझो रुगो मुझे दिल ठार तोखे कंदु से शाहूकार कम करे कदे खा मोहर इहा मुते हंदे पतनो कर हम तुझो इहो सोनो ठाहे दींदे पतनो कर हम तुझो रुगो मुझे दिल ठार तोखे कंदु से शाहूकार कम करे कदे खा इहा मोहर मुते हंदे पतनो कर हम तुझो
इहो सोनो ठाहे ॾींदे पोइ त नौकर हां मां तुंहिंजो इहो जोड़ जोड़ींदे पोइ त नौकर मां तुंहिंजो इहो सोनो ठाहे ॾींदे पोइ त नौकर मां तुंहिंजो रुगो मुंहिंजी दिलि ठार तोखे कंदुसि शाहूकार कमु करे त ॾेखार मोहर इहा मूं ते हणंदे पोइ त नौकर मां तुंहिंजो इहो सोनो ठाहे ॾींदे पोइ त नौकर मां तुंहिंजो मानो मुझो थई मन अल यार जागीर यारन जी अर्जुन मानो मुझो थई मन तुझी अदा कुर्बानी याद रहंदी जिंदगानी कर मूं ते मेहरबानी हुनखे यारीअ नाल चवंदे पोइ त नौकर मां तुंहिंजो हुनखे यारीअ नाल चवंदे पोइ त नौकर मां तुंहिंजो रुगो दिल ठार तोखे कंदुसि शाहूकार कमु करे तूं ॾेखार मोहर इहा मूं ते हणंदे पोइ त नौकर मां तुंहिंजो इहो सोनो ठाहे ॾींदे पोइ त नौकर मां तुंहिंजो इहो सोनो ठाहे ॾींदे पोइ त नौकर मां तुंहिंजो रुगो मुंहिंजी दिलि ठार तोखे कंदुसि शाहूकार कमु करे तूं ॾेखार मोहर इहा मूं ते हणंदे पोइ त नौकर मां तुंहिंजो इहो सोनो ठाहे ॾींदे पोइ त नौकर मां तुंहिंजो रुगो मुंहिंजी दिलि ठार रुगो मुंहिंजी दिलि ठार तोखे कंदुसि शाहूकार कमु करे तूं ॾेखार मोहर इहा मूं ते हणंदे पोइ त नौकर मां तुंहिंजो इहो सोनो ठाहे ॾींदे पोइ त नौकर तुंहिंजो रामू तू आई मां बि ईअं ई ॿुधो आहे त मुंहिंजो नालो रमू आहे पर तूं इहो ॿुधा चिटी वतल त तुंहिंजो नालो शरीफ़ छा आहे उहो आहियां पूरो पाकिस्तान ते छा पर सॼी दुनिया परेशान आहे कंट्रोल ही जा मूंखे डेंगी चवंदा आहिनि डेंगी बदमाश डेंगी अदा भा चाचा मामा सोट पुफाट मूंखे अॻु में ई मलेरिया जो बुखार में वतल आहे मलेरिया मारियो त कोन अथई न डेंगी साहब तुंहिंजी डेंगी लाइ मुंहिंजे बुत जो को बि हिसो खाली कोन्हे को मां तुंहिंजो सिर खणण आयो आहियां सिर
ही बमूर हाणे टियों चई थो वाधी आखो क्या तो मुझे बच्चे में जाता है कैसी दाढ़ी में सले लेता रमू छाड़े तेरे मुझे एक गाल तो बुधन दानमू तुझी मारन की मां सुपारी बती के खा सुपारी थी मिस सीमा तांजी भेण का कसम दी सीमा जो बटे धक्का का तू मुझे तारीख खड़ी थे अरे जालिमा एड़े माण्हू जो कसम विधो थी हाणे तो सर खपे तॾहिं बि हाज़िर कर पंहिंजो कारो वरी कालिया ये जीवन में फिर जरूर तय करने का कसम 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 याद कर कसम शादी शादी दोस्त दरअसल तोखे मारण कोन थो अचे मेरा के मारबो हां चला शिखर 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 अरे रमू 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 मर गया रमू रमू अचियो अरे दिना डर को तो बंद करो रमू तुम ठीक तो हो लाठी सियानी हो गई हो तुमने मुझ पे डेंगे वार्स का हमला करवाया था आज मैं तुझ पे धिंगाना वार्स छोड़ूंगा पूरा गांव देखेगा तुम लोग क्या करने वाले हो ये तो वक्त बताएगा कि हम क्या करने वाले हैं आज हम तजुर्बा करने वाले हैं देखते हैं कि तुम नक की कितनी पक्की हो अरे धिंगाना जी बेटा इसको दिखाओ अपना कर्तव्य इसको ऐसा हमला करो कि देखती रह जाए और गोभी शोभी खाइए कि नहीं खाइए हाँ बेटा पूरी बपलेट गोभी चुका दो ना हाँ तो मम्मी तो ठहर शुरू हो जा
क्या बदतमीजी है ये? बदतमीजी नहीं है माँ साहब जो तुम ये उपता किताब जो है ना वो कैसे पढ़ा जाता है? अस्सलाम वालेकुम। हेलो बेटी, डियर क्या हाल है? क्या हाल है साला साहब? कुछ चंगा भला कुछ उम्मीद उम्मीद बकरी हो सब कुछ है। व्हाट आर यू से? मुझे तारीफ करो मेहरबानी सही मेहरबानी। ये मेरा बॉयफ्रेंड है। बॉयफ्रेंड ये वरी केरी भला है? जाहिल, मतलब कि ये मेरा दोस्त है। रंग में जाके दोस्त होगा क्या? अरे रे चाहे अंग्रेजी जी ऊपर लिकर बाहर फुट। ये क्या बदतमीजी है? इसको सिखा रहा हूँ। अरे रे लिकर बाहर तुमको पता नहीं तो सिंधिन जे घर में किया चुका छोट जे मसा तुझे पुफाट तुझे पोप दर ठड़काई दो। अरे इतना भी पूछा कर तो मोहम्मद रमजान माँ तुझे घर अच्छा। ये क्या कर रहे हो? इसको समझा रहा हूँ। देखती नहीं हो तुम? अरे लूल्हा गुरबारा इजाजत है? अस्सलाम वालेकुम मानदर अच्छा। अल्लो अरे पुफी आयो घर समझी। और मेरी कल सुन कल खोल के सोनिया जितो मेरी बोटी में इन्ना भी टच किता और मैं तेरे हाथ पैर कट दियागा वक्को वक्क कर दियागा। आई खबर थी तू कटल हथन सां मानी कीअं खाईंदी। आई मानी का सवा ॿिया बि कम खाई ॾुखिया ॾुखिया उहे कीअं कंदे? सोचे सम्झे कन खोले पोइ मुंहिंजी ज़ाल ॾे हथ वधा जाए बता टूटो लॻो वधी पिनंदो। ये चाय सीमा ये सही तो ना है। क्या सही नहीं? ये सब तुम्हारी वजह से हुआ है। तुमने अपना नंबर क्यों बंद किया? क्या कर रहे थे वहाँ? माँ तक का मसले में फातर हो पर तो भी इतनी जल्दी हुई छा? अगर मैं जल्दी नहीं करती ना तो ये जायदाद हमें नहीं मिलती। टाइगर बुल्लू जो कातर इतना ही आए वो सुबह ने लायूं था मुंडी। हाँ टाइगर लड़ाई नहीं आजादी सा घूमे आए अहिड़ो त उन्हनि खे मोतींदासीं वरी असां ॾा के रख खण जी जरूरत न कंदो। हाँ टाइगर वो देर छा जी मौत सिर्फ मौत उन्हनि जे लाइ का सज़ा न आहे पर मां उन्हनि जूं राति जूं निंड्रूं ऐं ॾींहं जा सुख विञाइण थो चाहियां। अहिड़ो अशर कंदो सन जो हू पाण मौत भरंदा मौत। मुंहिंजे तड़े जा दांद तोखे मां केतिरा चकर झलियो आ त मुंहिंजी ज़ाल जे वेझे न वञी पोइ बि नथो मुड़ी। अॼु तोखे कननि ते ताड़ी चाहणी पवंदी। तुम्हारी जुर्रत कैसे हुई विकी पर हाथ उठाने की? अनपढ़ गवार। चलो विकी। असा बीठा हुआ सी न त के मां बाहर कढिया वो त खेरा पर अॼु जेको आॾो आयुसि न सम्झ तो होपजी वेंदो।
ही बाह लगी पया पराई बाह में तो मान कठा बाह पंहिंजे भाउ गुल्लू जे खून जी बाह त मुंहिंजे अंदर में भरे पई अॼु उन बाह में तोखे साड़े खाक करे छॾींदुमि टाइगर जो दुश्मन है हिनखे टाइगर मारींदो ये खबर पवेस टाइगर जी ताकत छा आहे हूंदी बातो पाण तो नथो वञे हर भरू मूंखे पोयां लॻाए छॾे वञे किथे ख़ुदकुशी न करे अरे इहो ख़ुदकुशी छा कंदो वञा अटकल सोचा न त हे थुलो किथे खून न करे विझे लाज के साथ करे अरे तू छा तो करी हिते हल भाजाई जो एक्सीडेंट थी पियो आहे हिनखे छॾ हल अरे हेॾे चूंटिया अॼु तोखे छॾियां थो ॿिए चकर हथ आहे हिन कुआरी सां जूता कढींदुसि वर्ष मां आयो न नवाब न हिनखे ईअं न आहे मारणो किसे जी त हाणे शुरूआत थी आहे तू हिनखे ईअं ई ख़तम करणु थो चाहीं तोखे चयो हो न हिनखे ईअं न आहे मारणो हीउ रोज़ जीअंदो ऐं रोज़ मरंदो अच मूंसां अरे बीह और जिंदगी खतरे में लगी पई आहे ऐं तूं चींदे ते बीह असल में मूं कूड़ आयो माई कूड़ हाँ बाबा आगे हिकिड़ो खून कयो आहे वरी हे ॿियो खून भए घाटे में पहुतो था किथे लिखूं तो मूंसां एॾो वॾो कूड़ आयो अरे छो मूंसां कूड़ आई काथे आहे बात उते जे चंपन खां इन करे न उन मूंखे मोकिलियो ते सीमा चंपो हुयो अथसि किथे ख़ुदकुशी न करे वञी ॾिसीसि सची बातो सही थो चए रुको तो मोचड़ा मुंहिंजे पोयां की समझी जो न अचिजे मुंहिंजे पोयां मुझे शिकार हो गया वो ठीक है मां भलाई दो अरे रे हदे हद तो सही करी हद रुको पता विड़ विड़ा करी सलाम अलैकुम पहलवान फुल कितिया पहलवान फुल तो गोड़वा ओ बाबा पहलवान फुल कितिया पहलवान बेईमान दे तू इखला के जगना बेईमान ना पहलवान 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 ए जो आयो भला तू केर रही तू केर
देर कोने लगे तो बड़ो आहे सफ़ा मीरा खान सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। खुश खैर चंगा भला भाई। हल वे रेहूं था मीरा हाणे हाल हवाल ॿुधा। दरअसल ये जेके फिराटी ॿुधाया आहिनि ये तो वटि न पर तुंहिंजे ॻोठ में अची रहिया आहिनि। इन्हनि खे ॻोल्हणो आहे किरायो ॾोकड़ इन्हनि खां वठणा आहिनि किरायो ॾोकड़। ठीकु आहे पहलवान। वेंदा कारे तूं खुट कोई न कर। आ रस्तो साफ ॾिसण थो चाहियां ऐं को बि खुटको न हुजे। जॾहिं मिल्कत जो वारिस मां हुजां त रुॻो मां ई मां हुजां। हा लॻे थो घोड़े जे दिमाग़ जी अगरि डैमेज थी विया ख़राब थी वई आहे फाटी पई आहे छिड़ी वई आहे। अच्छा मां न कर मां मुझे मोला के थी चई। अरे वरुण चंद्रा तू जो छा वञे जो विच में थो ॻाल्हाए वञी चाचो धूड़ पाए। अरे हेॾे शर्म कोन थो थिए लची कोन था ये चाचो न हुजे हा त असां मरी वञूं हा न। जीअं कॾहिं चाचो पाण लालची थी बीठो आहे त पोइ असां त पहिरीं कान थियूं न। कीअं चाचा केने तो फोन करी पुलिस ने तो फोन किया मुझे न कर लगे तो चाचे के असांजी ॻाल्हि जो असर थी वियो आहे जो पंहिंजो पाण खे बदिलाए थो। बेवकूफ़ो मां पाण खे पुलिस जे हवाले नथो कयां। बाक़ी मां पुलिस खे फोन थो कयां खुनी रमू ऐं हुन जा ॿ साथी मुंहिंजे चए में काबू आहिनि ऐं हुननि खे तव्हां ॿधी अरेस्ट करे वञो। फोकस में चाचो तिरी पियो चाचो तिरी पियो चाचो तिरी पियो मुंहिंजो बाबू तो सभु बड़ी भोगड़ा था कराईंदुसि थोरो थोरो शरीर सुठो माण्हू हलो वधो ॾिस असांखे घुरण जे लाइ जॻह ॿियो टियो माशूक़ चाची सनी कर चाची चिमिरी अरे भोग बंदि कयो जीअं मां तव्हांखे चवां ईअं ई कयो सम्झो। हा हुकुम कर कन खोले ॿुध रमू मुंहिंजो कमु 2 ॾींहंनि जे अंदरि थियणु घुरिजे। 2 ॾींहंनि जे मुंहिंजो बाबू 3 ॾींहं त चङा वॾा आहिनि तुंहिंजो कमु 24 कलाकनि में थींदो बसि हाणे जरा थी हालात तुंहिंजी मर्ज़ी।
ज़ुल्म न कर तोते जा पर न पट सूप ही सूप आहे अधु पन सॼो पन जो ज़रो बार थारा बोल थारा छमको छमको सारी रात खजे आवाजी खेड़ी बात बकवास बंद कयो। चाचा मूं ॾाढी कोशिश कई पर मां हुन यतीमड़ी खे मारे न सघियसि पर हीअ दिल मुंहिंजे हथनि खे चुरणी कान पई ॾे चाचा हीअ दिल चवे पई बेज़िमुखा बेहया बदफज़ीलता पिशनी तोखे शर्म कोन थो अचे जिस थाली में खाते हो उन में तो टुकड़ो करे लगे तो तुझी दिल कटे कुरे उतन ये नहीं सके। हकीकत यह है त मां तुझी यतीम भाइटि सां सचो इश्क करण लॻो आहियां। बकवास तो करी तू लालच में अची वई जीअं सॼी मिल्कियत जो तू अकेलो ई वारस थी पर मां ईअं करण कोन ॾींदुसि हर किसी ये करण कोन ॾींदुसि। मिल्कियत कहिड़ी मिल्कियत चाचा इश्क जी मिल्कियत जे अॻियां इहा मिल्कियत कूड़ थई रुगो अखियुनि जो ढो थई मां हिकु सोनारे खे 1.5 लख रुपया फ़र्क़ु कई पर मूंखे चाचा निंड कान थई सुकून कोन थई तूं त एॾी किरोड़नि जी मिल्कियत हड़प कंदे त कीअं सुकून ईंदी ईंदे क़बर में मुद्रा कंदी चाचा न को हिन जहान में सुख न मथे जहान में सुख चाचा हिते घणी साल उमिरि हूंदी 70-80 साल उन जहान में क़यामत ताईं रहणो अथई चाचा कुझु सोच अला साईं ऐं गरीब पियो अथई कुझु हिनते ख़्यालु कजे भला तुंहिंजी मर्ज़ी लगे थो त इहो कमु हिननि लटनि खां कोन थींदो इहो कमु ॿिए खां कराइणो पवंदो हा ॿिए खां कराइणो अचो किरायो डुकर डुकर किरायो डुकर किरायो अरे मूं डुकर धिंगाणा मुंहिंजो हुन सां इश्क थियो आहे ॻाल्हि सम्झी छो नथो छॾ वञा किथे हू किथे तूं अरे हेॾे हेॾे हसीना एटम बम जा पुट काॾे थूना ॿुधण थो विच रोड ते बीठा हो जा तव्हां कुझु थे साइड करे ॿियो टपे न हल 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 बेड़ा उबाले आ पुट हल तेलो रमू रमू भिंडियूं खपनि भिते किरे अरे भला भंग पीती थी जा वीडियो सदाई गलत गाली मत देर साउंडाई निकले जाती हुआ ओ रमो बाहर निकरिया किरायो डोकर बाहर निकरिया आशमो पंजा बार वठिया ए बार दो अरे रमू चमा तू बाहर निकरिया ओ रमू बाहर निकरिया बाहर शमू बाहर निकरिया ना अरे जो इलाज न करे नि जमा इलाज करन जो न कर पुराने बस स्टैंड ते वनी इलाज जो करा करन जो अरे मौत चमा रमू बाहर अचो रमू बाहर अंदर सफाई कया सजर सजर अरे परे थियो छो अंदर न मखिन वांगुर चिंबड़ी आयो डोकर किरायो डोकर वरी अंदर वनी तू किन करी मैडम तोखे बणे पुट त मुखे बणे अरे मां किन कंदुस अरे मुखे छडियो मां अंदर वञा हो जेके टे किन अंदर रहाया थव डोकर किरायो डोकर रमू धिंगाणो वरू न अंदर कान रमू वरू धिंगाणो इहे त नाला मूं वतई कोनी तव्हांखे कीअं ख़बर पई त मां इन्हनि खे थो ॻोल्हियां किरायो डोकर अरे पापा
असां पाण इन्हनि कमीननि टिननि जाहिलनि मां फाथा मूंखे न हथ अची विया ॾाढी मार ॾींदोसां चाचा अॻे त बाबा 8 ॾींहं सफ़ाई कंदा पर जॾहिं खां इहे 3 चंडरा निभागा आया रोज़ सफ़ाई थी करणी पए असांजा त हथ ई सूर था कनि मां तव्हांखे ॿाहूं थो ॿुधायां इहे किथे बि हुजनि मूंखे ॿुधाइजो मूंखे ॾाढो परेशान कयो अथनि नौकर किरायो नौकर मूंखे सुभाणे पैसा ॾेई वञनि न त सुठो न थींदो न हा कोन थींदो न अरे बोड़ा छा कोन थींदो न कोई न चयो आहे कोन थींदो इहो खे लॻे थो त काणा मूं तोखे किथे ॾिठो आहे चाचा मां घणनि हंधि सफ़ाई कंदो आहियां डॉक्टरनि वटि वकीलनि वटि जजनि वटि पर किथे न किथे ॾिठो हूंदी चङो मां हलां थो ऐं मम्मी बि हलूं था चो हलो कॾा हलायो जो कॾा सीमा तू पंहिंजे हिन टेम्परी मुड़ुस मां कॾहिं जान छॾाईंदी बस एक यही मसला है जिसकी वजह से मैं बहुत परेशान हूँ। तुम ही बताओ कि मैं क्या करूँ। इहो त मूंखे बि सम्झ में नथो अचे पर मां तोखे छॾे बि त नथो सघां न और क्या मैं तुम्हें छोड़ सकती हूँ पागल ये दिल 24 कलाक तुझी तस्बीह सोरे तुम्हारी वजह से उस जाहिल को मैंने कभी भी करीब नहीं आने दिया है पर ॿुधो अथई न नंढड़ी ग़लती पूरी ज़िंदगी लाइ अज़ाब बणिजी वेंदी आहे पर तो कीर हाराइण वारनि मूं नाहे सीमा ऐं मां बि तोखे खोइण नथो चाहियां ऐं मां बि तोखे खोइण नथी चाहियां वाह तूं त सिंधी सिखी वई आहीं दिल तोखे